النبيين محمد وآله وصحبه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كتب عليكم إذا حضر أحدكم الموت إن ترك خيرا الوصية للوالدين والأقربين بالمعروف حقا على المتقين صدق الله العظيम وصدق रसूल नबी करीम। मथी आयत सभुनि में अल्लाह ताला जो शाद आहे, हे अकुल वारो क़िसास जे अंदरि तव्हांजे लाइ हयाती आहे। बदिलो वठिबो त हयातियूं महफ़ूज़ हूंदियूं, बदिलो न वठिबो त इंसाफ़ न थींदो, हयातियूं महफ़ूज़ न थींदियूं। हिकिड़ो कातिल शख़्स आहे, क़त्ल जो इरादो करे वञे थो पियो ऐं उनखे यकीन आहे त इस्लाम जे अंदरि हिते कानून आहे, तंहिं करे मां कंहिंखे क़त्लु कंदुसि त लाज़िम मूंखे बि क़त्लु कई वेंदी, लाज़िम त हुनजो हथु ॾकंदो क़त्लु करण खां, ऐं हथु हुनजो रुकिजी वेंदो, क़त्लु न कंदो। त अल्लाह ताला जो क़ौल सही आहे, जान बची वई हुनजी बि, हुनखे क़त्लु करे हा त पाण बि क़त्लु थी वञे हा, हिन जी जान बि बची वई, यानी क़िसास जे अंदरि हयाती आहे। जीअं रब फरमाए हुन खां अॻिते अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद आहे, कुतिब अलैकुम इज़ा हदर अहदकुमुल मौत इन तरक खैरा। तव्हांजे मथां फ़र्ज़ु कयो वियो आहे जो तव्हां मां कंहिं हिकिड़े जे मथां मौत अचे, जेकॾहिं मिल्कियत माल छॾियो अथई त उनजी वसियत करे। हुनजे लाइ पोयां माल अथसि, वॾी अथसि, ज़मीनूं अथसि, पैसो आहे, जाइदाद आहे, कन्ज़ आहे, ख़ज़ानो आहे, वसियत करे। ऐं वसियत जे अंदरि अल वसियत लिल वालिदैन, वधि में वधि हक़दार वसियत में हुनजा पीउ माउ आहे, अबे अमड़ जे लाइ हुन माल मां, वल अक़रबीन ऐं माइटनि जे वास्ते करे बिल मारूफ़ हक़न अलल मुतक़ीन, इहो वाजिबु आहे मुतक़ीन जे मथां। हीअ आयत सबूरी जेका आहे न, इहा मनसूख़ आहे। जॾहिं यूसीकुमुल्लाह वारो रुकू नाज़िल थियो, उन में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हक़ बयानु फरमाया। जेको माण्हू वफ़ात करे वञे, उनजे पीउ खे हेतिरो मिलंदो, उनजी अमड़ खे हेतिरो मिलंदो, पुट खे हेतिरो मिलंदो, धीउ खे हेतिरो मिलंदो। यानी हीअ आयत मुबारक अॻु में हुई। हाणे वारिस जे लाइ वसियत करण जो हुकुम न आहे। जॾहिं अल्लाह ताला तक़सीम क़ुरान में पाण ॿुधाए थो पियो, हिन जो वरसो हेतिरो आहे, हिन जो हक़ हेतिरो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण वटि ला वसियत लिल वारिस, हाणे वारिस जे लाइ वसियत करण न आहे। बाक़ी ग़ैर वारिस जे लाइ जेकॾहिं करे थो करे सघे, ग़ैर वारिस मसइलनि पुट अथसि, सॼी मिल्कियत खणी वेंदा, ॿिए खे न मिलंदी। पर जेकॾहिं पंहिंजे भाउ जे लाइ करे थो, भेण जे लाइ करे थो, पंहिंजे चाचे मामे मासात फुफाट मारोट या ग़ैर रिश्तेदार या ॿिए कंहिं कम जे लाइ करे थो, इस्लाम जे अंदरि उनखे वसियत करण जी इजाज़त आहे। बाक़ी माइटनि जे लाइ जेके हक़दार आहिनि शरई लिहाज़ सां, उनजे लाइ वसियत थी वई। हाणे उन वसियत खे वारिसनि जे लाइ मनसूख़ थी वई, बाक़ी ग़ैर वारिस जे लाइ जाइज़ आहे। हाणे उनजे अंदरि उन वसियत करण जो केतिरो हक़ु आहे, कीअं आहे, उनजो तरीक़ेकार कीअं आहे। हाणे हुकुम वञी रहियो इहो मुस्तहब। हाणे मुस्तहब आहे जे वसियत करे, जे न करे त भले न करे, छो जो हुनजी वफ़ात खां पोइ शरई तक़सीम जी थींदी, हुनजी वारिसनि खे हिसा मिली वेंदा। बाक़ी हाणे एतिरो आहे, जेकॾहिं को शख़्स पंहिंजी सॼी मिल्कियत मदरसे में कोई वसियत लिखी थो ॾिए, क़ुरान पाक जे मथां शाहिदनि खे मुंहिंजे वफ़ात खां पोइ मुंहिंजी जेका सॼी मिल्कियत आहे, इहा इस्पताल में आहे या फलाणे ख़ैर जे कम में सर्फ़ कजो, त शरीयत जे अंदरि उनजो टियों हिसो जेको आहे सो उॾे वेंदो, ॿ हिसा वरी माइटनि खे वठी, सॼी मिल्कियत न वेंदी, सॼी मिल्कियत न वेंदी। इहो अहकाम आहे। हिन टे हिसे जी वसियत करण जी हुनखे इजाज़त आहे। पंहिंजे हयाती में टियों हिसो मिल्कियत जो जेकॾहिं मां वसियत करे कंहिंखे ॾिए थो, घणी मिल्कियत आहे, पर जेकॾहिं मिल्कियत थोरी आहे त पोइ ॿिए खे ॾियण में गुनहगार थी, छो जो हुनजी औलाद पोयां पिनंदी अचे, मोहताज थी वञे, त यानी इहो गुनहगार आहे वसियत कंदड़। इहो मुसीब जेको आहे न शरीयत जे अंदरि, उनजे अल्लाह ताला अॻिते इरशाद फरमाए थो पियो, फमन बदलहू बाद मां समय, उन शख़्स
वसियत ॿुधाई पोइ हुनखे बदिलाए छॾियईं। वसियत ज़रूरु कंहिं माण्हू खे कंदो न, कंहिं मोली साहिब खे, कंहिं काज़ीअ खे, कंहिं वॾेरे खे, कंहिं माइट खे, कंहिं सरदार खे वेही हुनखे वसियत कंदो, पोइ हुन वसियत ॿुधी करे हुनखे मटाए छॾियईं। فإنما اسمه على الذين يبدلونه إن الله سميع عليم। पोइ इन जो गुनाह उन्हनि जे मथां आहे जेके बदिलाइनि था। हुन वसियत कई त हिनखे हेतिरो ॾिजां, हिन वरी उनजी जॻह ते वसूल जे लाइ या पंहिंजी लालच, पंहिंजे गर्ज़ जे लाइ ऐं उन में पाण खे ॻंढियाई या उनखे घणो ॾियाजांइ त जीअं मूंखे बि उन मां को हिसो ॾींदो। इहो जेको मटाए थो पियो इहो उनजे मथां गुनाह अलाह ॿुधंदड़ ॼाणींदड़। फरमाए त फमन ख़ाफ़ मिन मूसिन जनफन औ इस्मन फअस्लह बैनहुम फला इस्म अलैहि इन्न अल्लाह गफूर रहीम। उन शख़्स जो ख़ौफ़ कयाई मूसीअ खां, माना वसियत कंदड़ खां, अहिड़ी वसियत करे थो पियो जेका नाजाइज़ आहे, नाजाइज़ वसियत। पोइ उन में छा कयो, तरफ़दारी, जनफन जी माना तरफ़दारी करे थो, हिकिड़े खे घणो थो ॾियो, हिकिड़े खे थोरो थो ॾिए, हिकिड़े खे सफ़ा आग थो करे, ऐं इस्मन या गुनाह थो करे, यानी वसियत करणु गुनाह बि आहे। जो हिकिड़े पुट खे सॼी मिल्कियत लिखी ॾेई छॾे, सॼी बा वसियत, ॿिया पुट महरूम करे त हिन में गुनाहगार थी पवंदो, छोकी हुनजो हक़ु आहे न। या नियाणियुनि खे महरूम करे थो, पुटनि खे ॾिए थो पियो, हिन में बि गुनाहगार थी पवंदो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए फअस्लह बैनहुम फला इस्म अलैहि इन्न अल्लाह गफूर रहीम। उहो जेको ॿुधंदड़ आहे, जेको वसियत ॿुधे थो पियो ऐं उहो उनजे विच में इस्लाह करे। इस्लाह कीअं, हुन ग़लति वसियत कई आहे, हीअ वारिसनि खे महरूम न करे, हीअ अहिड़ी वसियत पेश करे जंहिंजे अंदरि सभिनि जा हक़दार हक़ हिसा बहाल थी वञनि। अलाह ताला फला इस्म अलैहि, हक़ फरमाए त पोइ अहिड़े शख़्स जे मथां गुनाह करे। मथां ईअं चए त मूंखे हीअं चई वियो हो, मां हुनखे मटायां, पर ॾिस जेकॾहिं हुनजी वसियत ग़ैर शरई आहे, ग़ैर शरई, शरई न आहे, ग़ैर शरई आहे, मसइलनि हिकिड़ो माण्हू शराब खाने में सॼी मिल्कियत ॾेई थो वञे, ग़ैर शरई थी न, त उनखे उन जॻह ते रोकबो, वसियत करे थो पियो न, उनखे उते ई रोकबो, इहो तूं ग़लति कमु थो करे, इहो नाजाइज़। या हिकिड़े औलाद खे ॾे, ॿिए खे न ॾे, सभिनि खे महरूम करे थो, उनखे बि रोकबो, जंहिंखे आग करण जो तोखे हक़ न आहे। मसइलो ईअं बि आहे, हिकिड़ो शख़्स दस्तावेज़ ते लिखी ॾेई थो वञे त मुंहिंजे फलाणे पुट खे मुंहिंजी मिल्कियत मां हिकिड़ो पैसो ॾियां, जंहिंखे चइबो आहे आग करणु। कानून आहे पाकिस्तान जे अंदरि, अख़बार में बि अहिड़ा बयान ईंदा आहिनि, पर अलाह ताला जी क़ुर पाक जो कानून आहे ईअं न, जो अलाह उनखे पाण ॾियारे थो, माने खे कहिड़ो हक़ आहे जो हुनखे नथो ॾेई सघे। बाक़ी हिकु ॻाल्हि आहे, जेको पीउ जो कातिल आहे, जेको पीउ खे क़तलु थो करे विझे, उनखे पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां पैसो बि नथो ॾेई सघे। या माउ खे क़तलु थो करे त उनखे कातिल खे कुझु बि न ॾेई, यानी कातिल जेको आहे सो मक़तूल जी मिल्कियत जो वारिस न थींदो। कंहिंखे बि क़तलु कयाई, कंहिं माइट खे मारे विधाई, उनखे ॿिया वारिस, उनखे वारिस बि इहो ई थिएसि थो पियो जंहिं क़तलु कयो आहे, त शरई लिहाज़ सां उनखे पैसो थो पए, जो कातिल आहे न हुनजो वालिदैन खे क़तलु करे थो पियो, जंहिंखे क़तलु कयाई उन कातिल जेको आहे सो उहो ख़ुदि ब ख़ुदि महरूम थी वेंदो। इहो अदलिया इंसाफ़ आहे, इहो कानून आहे अलाह ताला जो। बाक़ी जेकॾहिं हिकिड़े पुट खे बिल्कुलु महरूम करे थो वञे या धीउ खे महरूम थो करे, जंहिंजो अलाह ताला क़ुर पाक में हिसो फ़र्ज़ु पाण फरमायो आहे त पुट जो हेतिरो हक़ु अथव, धीउ जो हेतिरो हक़ु आहे, त उहे आक न थींदा, छोजो उन्हनि खे अलाह ताला हक़ु ॾियारे, रब हक़ु थो ॾियारे। यानी हिन आयत मुबारक जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इस्लाह फरमाई आहे त वसियत कीअं कजे, वसियत कजे त शरीयत खे नज़र में रखे, ईअं न हिकु त ग़लति वसियत करणु सफ़ा, यानी पंहिंजी मिल्कियत खे कंहिं बुराई जे अॾे में ॾेई छॾणु नाजाइज़ सां, त क़यामत ताईं उनजो गुनाह उनजे मथां आहे। उनखे उन जॻह ते उहो वसियत कंदड़ खे रोकींदो त ख़बरदार इहा शरीयत में जाइज़ न आहे, या तूं कहिड़ी ग़लति वसियत थो करे, या कंहिंखे महरूम करे थो त ॿुधंदड़ जे मथां हक़ु आहे, या हिकिड़ो ग़लति वसियत करे गुज़ारे थो आहे, उहो सही करे ॾिए थो जे मथां को गुनाह। अलाह जो कानून आहे, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे सम्झाए थो पियो त तव्हां अदल खे बरक़रार रखो, अदल जे ख़िलाफ़ु न वञो, हर हक़दार खे हक़ ॾियो। इन जे अंदरि बक़ाई ज़िंदगी आहे, हिन में बक़ाई ज़िंदगी आहे। ॾिसो असां कॾहिं ते वेंदा आहियूं, वफ़ात केरु करे वञे तॾहिं ते वेहूं था, पोइ चवंदा न मुंहिंजे घर वारनि जी मानी खाइण जाइज़ न आहे, इहो छो न जाइज़, त हुनजी मिल्कियत हराम आहे छा? इन में इहो करे इन करे मना कई वई आहे, उहा रुॻो 3 ॾींहं न पर हमेशह जे लाइ। जेकॾहिं कोई शख़्स सग़ीर ॿार छॾे वियो आहे, सग़ीर, हाणे उन्हनि जी मिल्कियत जे अंदरि उन सग़ीरनि जो हिसो आहे। कबीर जेकॾहिं सभु कबीरा आहिनि त
त पोइ पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां जेकॾहिं ख़ैरात कनि था पिया त उनजी मानी खाइण जाइज़ आहे। पर जे सगीर आहिनि न त उनजी मानी खाइण जाइज़ कान्हे। त जो उन्हनि जो हक़ु आहे न उहो फ़र्ज़ी हक़ु आहे। ऐं असां मैयत जी मिल्कियत मां ख़तमा बि ॾियारींदासीं, तिजा बि कंदासीं पिया। पर इस्लाम जे अंदरि वॾो कानून आहे, सख़्तु कानून आहे, फ़र्ज़ी कानून आहे त अॻ में मिल्कियत खे तक़सीम कयो, सगीरनि जे हिसे खे कॾहिं जुदा कयो, पोइ कबीर पंहिंजे हिसे मां चइबा कमाई त अबे जी आहे न पर हाणे हुकुम तब्दील थी वियो। हाणे अबे जी मिल्कियत न रही आहे, हाणे सगीरनि जी मिल्कियत रही आहे। पर सगीरनि जी मिल्कियत मां रुॻो तूं टांडो खणी चुल्हे मां किरोड़नि जी ख़ैरात करी न, ख़ुदा तुंहिंजी ख़ैरात ई क़बूल न कई, छो जो चुल्हो उन मां कयो अथई जेका सगीरनि जी चुल्ही आहे। एॾी सख़्ती आहे इस्लाम में। पछाड़ी में लूणु जेको घर में पियो आहे न, उन लूण जे अंदरि बि सभु औलाद कंदा। हाणे सगीरनि जी जेका मिल्कियत आहे उन मां जेकॾहिं ख़तमो ॾियारे थो पियो त एहतियात करणु ज़रूरी आहे। जेको 3 ॾींहं न हमेशह जे लाइ त बाग़ में तक़सीम कयो। पोइ जेके कबीर तव्हां पाण में आहियो, कबीरनि खे माल जे अंदरि उन मां ख़ैरु करणु, ख़तमा ॾियारणु सभु जाइज़ आहे। बाक़ी जेके सगीर आहिनि उन्हनि जे उन खां अलाह ज़कात ई कोन थो वठे त तूं उनजी मिल्कियत मां कीअं खणी ख़ैरात थो थिए। अलाह जो निज़ाम आहे। हीअ सॼी शरीयत आहे जेको दीन असांखे सेखारे थो पियो। जेकॾहिं असां इन जे मथां अमल कयूं न त निजात ई निजात आहे, छुटकारो ई छुटकारो आहे। अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अमा तौफ़ीक़